अॼोकी कॉन्फ्रेंस जीअं त टीं आलमी कॉन्फ्रेंस आहे ऐं इतफ़ाक़ सां मूंखे लॻभॻि 3 साल पूरा थियण वारा आहिनि सिंधी ॿोली जे बाख़्तियार दायरे में। तंहिं करे 2-4 ॻाल्हियूं करे पोइ मां कुझु जेके कम थिया आहिनि उन हवाले सां पंहिंजी ॻाल्हि करे ऐं तफ़सील पेश करे ॻाल्हि ख़तमु कंदुसि त जीअं ॿिया मोज़िज़ महिमान पंहिंजी पंहिंजी राय रखनि। ज़ाहिर आहे जेका कॉन्फ्रेंस थींदी आहे उनजो बुनियादी मक़सदु ऐं मतिलबु इहो आहे त किन ख़ासि मौज़ूअनि ते ऐं जीअं त सिंधी ॿोली जे बाख़्तियार दायरे जो हिकिड़ो वाज़े डोमेन चओ, दायरो चओ, हदबंदी चओ, उहा सिंधी ॿोली आहे ऐं ॿियो सिंधू लिखत आहे, उनजी भांज या डिसाइफरमेंट आहे जंहिं ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे किताब शाया कया आहिनि। ऐं हिन कॉन्फ्रेंस वसीले असां पहिरें ॾींहं खां वठी कोशिशि कई आहे त दुनिया जहान में जेको कुझु इंडस स्क्रिप्ट ते कमु थी रहियो आहे उनखे गॾु कयूं, यकजा कयूं, सभिनी स्कॉलर्स खे पाण में कनेक्ट कयूं, सिंध जे स्कॉलर्स खे ॿुधायूं त दुनिया जा स्कॉलर असांजे ई मौज़ूअ ते, असांजी ई धरतीअ जे हिकिड़े क़दीम ऐं असांजी तहज़ीब जी शनाख़्त सिंधू लिखत ते छा करे रहिया आहिनि ऐं जेको सिंध में थी रहियो आहे उहो असां बाक़ी माण्हुनि सां शेयर कयूं ऐं वंडियूं। तंहिं करे थुल्हे लेखे इहे 2 अहम ऐं बुनियादी कम आहिनि त सिंधी ॿोली, उनजो ग्रामर, उनजा लहजा, उन जा जेके लिसानी पासा आहिनि उहे, उनजी जेका अल्फ़ाबेट आहे उन सां लाॻापियल समूरा मामला कंहिं न कंहिं रीति आलिमनि ऐं मुहक़िक़नि वसीले बहस हेठींदा रहनि ऐं गॾोगॾु जेके सिंधी ॿोलीअ खे तदरीस में, तालीम में या समाजी तौर ते जेके ख़तरा लाइक़ आहिनि या जेके मसइला दरपेश आहिनि उनजे हल लाइ हिकमत अमली ठाहिजे, रिथाबंदी कजे ऐं गॾोगॾु पंहिंजनि आलिमनि, माहिरनि ऐं ॼाणुनि खां मदद वठी उन्हनि मसइलनि जो हल ॻोल्हिजे त जीअं हमअसर दौर में सिंधी ॿोली कंहिं बि तरक़ी याफ़्ता ॿोलीअ जो जेको आहे उहो मुक़ाबिलो करे सघे ऐं जिन इल्मनि में असांखे तर्जुमे जा मसइला दरपेश आहिनि उन्हनि जूं लुग़तूं ठाहिजनि, उन्हनि जा इस्तिलाह सिंधी में तर्जुमो कराइजनि ऐं आलिमनि खे गॾु विहारे उन्हनि सभिनी ललकारुनि बाबति हिकिड़ी रहनुमाई वठी अॻिते वधण जी कोशिशि कजे। हीअ कॉन्फ्रेंस जंहिंजो उनवान तव्हां अॻु में पढ़ी चुका आहियो त सिंधी ॿोली, सिंधू लिखत ऐं ॿोलियुनि जा समाजी सकाफ़ती रुख। दरअसल ॿोली रुगो इज़हार, अबलाग या ॿिनि माण्हुनि जे विच में गुफ़्तगूअ या पंहिंजे ॻाल्हि खे ॿिए ताईं पहुचाइण जो ज़रियो न आहे। उनखां अलावा ॿोली जा तमामु घणा पासा ऐं उनजा स्किल ऐं उन जूं क़ाबिलियतूं थियनि थियूं जेके ई ॿोलीअ खे एतिरो सघारो ऐं ताक़तवर बणाइनि थियूं जो उहे हज़ारे सालनि जो जेको विरसो आहे माण्हुनि जी यादगिरियुनि जो, अहसासनि जो, तजुर्बनि जो, माण्हू जे फ़िक्र जो, उनजी ॾात जो, उनखे संभालियूं वेठियूं आहिनि हिकिड़े ख़ज़ाने वांगुरु ऐं उहे हर ईंदड़ नसुल खे महफ़ूज़ नमूने मुंतक़िल करे रहियूं आहिनि। तंहिं करे ॿोली जी जेका सभ खां वॾी ताक़त आहे उहा इहा आहे त उहा असांजे अबनि ॾाॾनि या असांजे वॾनि जूं जेके यादगिरियूं आहिनि, जेके हुन जा मुशाहिदा आहिनि, जेके हुन जा तजुर्बा आहिनि, उन्हनि खे बचाईंदियूं अचनि थियूं ऐं उन्हनि खे असांजी रहनुमाई लाइ पेश कंदियूं अचनि थियूं ऐं ईंदड़ वक़्तनि में जेके असांखे ॾुख, मसइला, दर्द दरपेश आहिनि उन्हनि जे हल में असांजी मदद कनि थियूं। तंहिं करे मां सम्झां थो ॿोली जी जेका इहा क़ुवत आहे, इहा सलाहियत आहे, उहा हिन कॉन्फ्रेंस जे वसीले असांजा जेके स्कॉलर आहिनि जेके मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा आहिनि, जीअं तव्हां ॾिठो त असांजा 2 स्कॉलर त ॿाहिरि जा आहिनि, 2 ऑनलाइन बि आहिनि, पर सॼे पाकिस्तान मां, लाहौर मां, सरगोदा मां, इस्लामाबाद मां, 2 सूबनि मां मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा जेके माहिर आहिनि, ॼाणू आहिनि, उहे पंहिंजनि पंहिंजनि ॿोलियुनि जे पस मंज़र में ॿोलियुनि जा समाजी सकाफ़त रुख जेके आहिनि उन्हनि ते पंहिंजा पेपर पेश कंदा ऐं इन बहाने सां असां ॿोलीअ जा जेके इहे मामला आहिनि उन्हनि खे न रुगो सम्झंदासीं पर पंहिंजी ॿोली में उन्हनि खे कीअं लागू कजे या कीअं अॻिते वठी वञिजे उन सिलसिले में असांजी मदद कंदा। हाणे जेसिताईं सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार दायरे जो ही 3 साल आहिनि, ज़ाहिर आहे हर दौर जो जेको मुंतज़िम हूंदो आहे या जेको सरबराह हूंदो आहे उहो पंहिंजे सलाहियत, पंहिंजे तसवरनि, पंहिंजे वीहनि तहत इदारनि खे अॻिते वठी वेंदो आहे। जेके 3 साल मूंखे मिलिया आहिनि, मां का दावा त कोन थो कयां त मां को अहिड़ो कमु कयो आहे जेको कोई तमामु घणो आहे या को ग़ैर मामूली आहे, पर 2-4 ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके ज़ाहिर मुंहिंजे दौर सां वाबस्ता आहिनि ऐं इहे उन दौर खां पहिरीं न आहिनि थियूं। पब्लिकेशन जेको मुस्तक़िल हिकिड़ो शोबो आहे हर इदारे जो, असांजो बि आहे। इन्हनि 3 सालनि में तक़रीबन 43 किताब इदारे शाया कया आहिनि, जिन में 33 नवां आहिनि ऐं 10 किताब जेके आहिनि उहे रीप्रिंट थिया आहिनि। तंहिं करे 43 किताब मां सम्झां थो हिकिड़ो सुठो अंगु आहे ऐं हिन कॉन्फ्रेंस में बि असांजा 14 किताब जेके आहिनि उहे शाया थिया आहिनि। हिकिड़ो असांजो अहम शोबो आहे इनसाइक्लोपीडिया सिंधियाना, जंहिंजो हिकिड़ो आख़िरी त न चवां पर जेको 13हों जिल्दो उहो गुज़िरियल 5 सालनि खां किन मसइलनि जे करे फाथल हुयो ऐं मां सम्झां थो त इहा हिकिड़ी ज़बरदस्त ख़बर आहे
त उहो ईंदड़ 10-15 ॾींहंनि में शाया थी वेंदो ऐं तव्हांजे हथनि ताईं पहुची वेंदो। सिंधीअ में थेसारस पहिरियों दफ़ो असां सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे पारां इनिशिएट करे हिकिड़ो शोबो ठाहे अज़ीज़ गोपांग साहब जंहिंजो अंग्रेज़ीअ में तमामु घणो अॻु में ई कमु आहे, ख़ासि तौर ते लुग़त जे हवाले सां, उनजे हवाले इहो कमु कयो त सिंधी जो थेसारस बि ठही चुको आहे, जेको मूंखे उमेदु आहे त वधि में वधि महीने जे अंदरि तव्हांजे हथनि ताईं पहुचंदो, जेका हिकिड़ी नई ॻाल्हि हूंदी। इन खां पोइ असां पहिरियों भेरो इदारे में बिब्लियोग्राफीअ जो हिकिड़ो सेल क़ाइमु कयो आहे त सिंधीअ में जेतिरा बि मुख़्तलिफ़ शोबा आहिनि ऐं अदब खां अलावा जेके ॿाहिरि जा शोबा आहिनि, मिसाल दीनियात आहे, सियासत आहे, समाजियात आहे, तर्जुमा आहिनि, या गॾोगॾु जेके आहिनि पंहिंजो इहो तारीख़ आहे, इन्हनि सभिनी शोबनि ते जेको कुझु सिंधीअ में लिखियो वियो आहे या तर्जुमो थियो आहे उनजो बिब्लियोग्राफीज़ असां ठाहे रहिया आहियूं। उन में ॿारनि जे अदब जी बिब्लियोग्राफी शाया थी चुकी आहे, फिक्शन जी जेका आहे उहा ईंदड़ 10-15 ॾींहंनि में अची वेंदी, ऐं सवानी अदब जी मूंखे लॻे थो 2 महीननि में शाया थी वेंदी। तंहिं करे इहो हिकिड़ो असां मुस्तक़िल सेल ठाहियो आहे पहिरियों दफ़ो, जेको इहो कमु कंदो रहंदो ऐं इन्हनि वारी बिब्लियोग्राफीज़ खे अपडेट कंदो रहंदो, त इन बहाने सां उहे स्कॉलर जेके मुख़्तलिफ़ शोबनि ते कमु कनि था उन्हनि जा घटि में घटि 6 महीना बची पवंदा, छाकाणि त जॾहिं को माण्हू PhD करणु वेंदो आहे त हुनखे पहिरियों मसइलो इहो हूंदो आहे त नेठि इन ते या हिन मौज़ूअ ते कमु थियलु कहिड़ो आहे, त इन बहाने सां हुनखे हिकिड़ी लिस्ट मिलंदी ऐं हू किताब जमा करण में हुनखे आसानी थींदी। ॿियो जेको कमु असां हिन विषय में कयो आहे ऐं मां सम्झां थो जेको सभ खां वधीक अहम कमु आहे उहो सिंधी सिख्या मर्कज़नि जो क़याम आहे। जॾहिं साईं सरदार शाह साहब हुया मिनिस्टर कल्चर ऐं उन्हनि वटि एजुकेशन बि हुई, इहो हुननि जो ख़्यालु हुयो त सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जो हिकिड़ो जेको अहम कमु आहे जंहिंखे हुन अॼु ताईं छुयो न आहे, उहो आहे ख़ासि तौर ते सिंधीअ जे उस्तादनि जी तरबियत जो कमु। ऐं हुननि इन मामले में तमामु घणी रहनुमाई बि कई ऐं मदद बि कई, ऐं हाणे बि उन्हनि असांखे इहा ऑफर कई आहे, आछ कई आहे त तव्हां ज़िलई सतह ते इहे सेंटर्स खणी वञो त तालीम खातो तव्हांजी मदद कंदो। जेके असां 3 सेंटर क़ाइमु कया पहिरें मरहले में, जेको कराची वारो आहे उहो बिल्कुलु हितां खां 5 मिंटनि जे पंध ते आहे, सी ब्रीज़ प्लाज़ा में। ऐं मां सची ॻाल्हि इहा आहे त मां पंहिंजे दौर जो इहो कमु इन करे वॾो ॻणायां थो, छाकाणि त उन तक़रीब में सुलेमान शेख साहब आया ऐं उनजी इफ़्तिताही तक़रीब में उन्हनि हिकिड़ो पहिरियों जुमिलो चयो जंहिं मुंहिंजी न रुगो दिलि वधाए छॾी, पर मूंखे लॻो त हर कमु शायदि फज़ूल न आहे या हर कमु सरकारी न आहे। साईं चयो त मां पंहिंजो पाण खे ख़ुशनसीब थो सम्झां त अलाह साईं मूंखे अॼोको ॾींहुं ॾिसण लाइ ज़िंदा रखियो त कराचीअ में सिंधी ॿोलीअ जो सेंटर ठहियो आहे। ऐं इन जुमिले इन्हनि सेंटरनि जो शान वधाए छॾियो, इन्हनि जी इम्पॉर्टेंस वधाए छॾी। ऐं मां तव्हांखे ॿुधायां, इन्हनि सेंटर्स रुगो ईअं न आहे त असां बोर्ड हणी ऐं नाले मात्र इन्हनि खे असां रन पिया कयूं। तव्हां कराची मां ख़ानगी स्कूलनि मां वेरीफाई करे सघो था, ऐं तमामु वॾा वॾा स्कूल, तव्हां ग्रामर स्कूल मां, मामा पारसी मां, ॿिया जेके वॾा स्कूल आहिनि जेके लख लख रुपया जेके आहिनि रुगो ॿार जी फ़ी वठंदा आहिनि, ऐं जिन स्कूलनि में ॿार जी दाख़िला बि अञा उहो माउ जे पेट में हूंदा आहिनि तॾहिं थींदी आहे, उन्हनि स्कूलनि मां वञी तव्हां वेरीफाई कयो त असांजे कराची जे सेंटर उन्हनि जे उस्तादनि जी कहिड़ी तरबियत कई आहे ऐं इन सेंटर मां पढ़ण खां पोइ हुननि जी पढ़ाईअ ते कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे। मां साईं ज़ुल्फ़िकार शाह साहब खे बि ऐं साईं सरदार शाह साहब खे बि इहा दावत थो ॾियां त असां इन्हनि उस्तादनि खे घुराईंदासीं कि हू हिननि सां मुलाक़ात कनि त हिननि जे इदारनि जे सहकार सां या हिननि जे रहनुमाईअ सां क़ाइमु थियल सेंटर्स जेके आहिनि उहे उस्ताद जेके प्राइवेट स्कूलनि में सिंधी पढ़ाइनि था। छाकाणि त असां वटि सभ खां वॾो जेको मसइलो आहे उहो इहो न आहे त कोई स्कूल कोन्हे को, या स्कूल आहे त उते उस्ताद कोन्हे को, या उस्ताद आहे त ॿार कोन्हे को। थी सघे थो किन मख़सूस हंधनि ते सरकारी स्कूलनि में इहो मसइलो हुजे, पर प्राइवेट स्कूल में त इहो मसइलो ठुप न आहे। उते ज़ाहिर हू वठनि था हर ॿार खां फ़ी, तंहिं करे उते हर शइ मौजूदु आहे। जेका शइ खुटल आहे उहा तरबियत आहे, ऐं उहा तरबियत उस्ताद जी तरबियत खुटल। उते जेको पढ़ाईंदड़ उस्ताद आहे उहो सिंधीअ खे सब्जेक्ट करे पढ़ाए रहियो आहे, जॾहिं त सिंधी हिकिड़ी ॿोली आहे, उनखे लैंग्वेज करे पढ़ाइणु घुरिजे। जॾहिं हू अंग्रेज़ी खे लैंग्वेज करे पढ़ाइनि था त ॿार खे अंग्रेज़ी अचे थी, जॾहिं हू सिंधी खे सब्जेक्ट करे पढ़ाइनि था त उनखे सिंधी नथी अचे। तंहिं करे असां इन्हनि सेंटरनि वसीले उन्हनि उस्तादनि जी तरबियत करे रहिया आहियूं जेके सिंधी पढ़ाइनि था। ऐं मां हाणे बिल्कुलु फ़ख़्र सां इहा ॻाल्हि ॿुधाए सघां थो त इन्हनि सेंटरनि मां पढ़ियल उस्ताद जेके आहिनि, ईअं न आहे त को इंतिहाई आला मयार जा थी विया आहिनि, पर इन लाइक़ु ज़रूरु थिया आहिनि त सिंधी ॿोली पढ़ाइनि। साॻिए रीति इन्हनि
टिनी सेंटरनि में जेको असांजो ॿियो कोर्स आहे उहो आहे सिंधी सेखारण जो। केॾी हैरत जी ॻाल्हि आहे त कराचीअ में तव्हांखे जर्मन सेंटर मिलंदा, फ्रेंच सिखण जा सेंटर मिलंदा, अंग्रेज़ी जा त हज़ारनि सेंटर मिलंदा। ॿियो त ठहियो तव्हांखे हेब्रियो ॿोली जो सेंटर मिलंदो, तव्हां उते वञी हेब्रियो सिखी सघो था, पर को सिंधी ॿोली सेखारण जो सेंटर न हुयो जेको पहिरियों भेरो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी क़ाइमु कयो आहे। ऐं उन में तमामु घणनि एम्बसीज़ जा जेके ऑफिसर्स आहिनि उहे सिंधी सिखनि था, पुलिस ऑफिसर सिंधी सिखनि था, वकील सिंधी सिखनि था, ऐं अलाए केतिरा पंजनि शोबनि जा अहम माण्हू जेके आहिनि उन्हनि सेंटरनि मां सिखी विया आहिनि। जंहिं सेंटर खे असांजा ॿ दोस्त यासिर काज़ी ऐं मुर्ज़ा नाज़ हलाए रहिया आहिनि। साॻी रीति यासिर काज़ी साहिबु जेको आहे उहो इंटरनेशनल कोर्स पढ़ाईंदो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ मुल्कनि खां ऐं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि खां उहे माण्हू जेके सिंधी सिखण जा ख़्वाहिशमंद आहिनि उहे ऑनलाइन उहो फॉर्म भरींदा आहिनि। ऐं हिन वक़्तु ताईं मां सम्झां थो 100 जे लॻभॻि माण्हू उहे सिखी विया आहिनि ऐं अञा उहे कोर्स हली रहिया आहिनि। उन में इंग्लैंड मां, पंहिंजो इंडिया मां, श्रीलंका मां, दुबई मां, घटि में घटि को 10-12 मुल्क आहिनि जिन मुल्कनि मां मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि सेंटर वसीले ऑनलाइन कोर्स सिखी रहिया आहिनि। त इहे उहे इनिशिएटिव आहिनि जंहिंसां ॿोली जो फैलाव, ॿोली जो बचाव, या उहे माण्हू जिन खे सिंधीअ सां मुहबत आहे, सिंधीअ सां इश्क़ आहे, हू सिंध जो हेरिटेज, शाह लतीफ़, सिंधी ॿोली जी तारीख़ खे पढ़णु चाहिनि था, सम्झणु चाहिनि था, इन्हनि सेंटरनि जी मदद कई आहे ऐं उनखे सपोर्ट कयो आहे। कुझु ॿ चारि ॿियूं ॻाल्हियूं आहिनि जेके हिन दौर सां लाॻापियल मां करे पोइ इजाज़त वठंदुसि। तव्हांखे ख़बर हूंदी त सिंधी ॿोली जे बाख़्तार इदारे जी जेका बजेट आहे उहा 15 करोड़ आहे। असां वटि सरकारी इदारनि खां जीअं पुछाणो थींदो आहे, हर वक़्तु तव्हां कंहिं कटड़े में बीठा हूंदा हो, 100 माण्हू हूंदा आहिनि, पोइ तव्हां छा कयो, पोइ हेॾी बजेट आहे, पोइ तव्हां छा पिया कयो, त मां उन बाबति नंढी वज़ाहत करणु चाहियां थो त असांजी बजेट 15 करोड़ आहे ऐं उन 15 करोड़ में पेंशन ऐं पघारूं मिलाए थियनि था 11 करोड़, बचा 4 करोड़। उन्हनि 4 करोड़नि में मां गुज़िरियल 3 सालनि में 4 त एंडोमेंट फंड क़ाइमु कया आहिनि। तक़रीबन 8 करोड़ जा एंडोमेंट ठाहिया आहिनि मूं इन्हनि 3 सालनि जे अंदरि, जिन में हिकिड़ो एंडोमेंट फंड जेको आहे इन्हनि सिंधी ॿोली जे सिख्या मर्कज़नि जे लाइ आहे, जेको 3 करोड़ रुपए जो आहे। त हाणे इन्हनि सेंटरनि जो घणो भार असांजी बजेट ते न हूंदो। इन्हनि एंडोमेंट फंड जेके फंड आहे उन मां इहे पैसा ईंदा ऐं इहे सेंटर रन कंदा। हिकिड़ो एंडोमेंट इहो आहे। ॿियो, असां हवाला जाती मवाद, मिसाल ही थिसारस पिया ठाहियूं, लुग़तूं पिया ठाहियूं, या ही जेको बिब्लियोग्राफीज़ पिया ठाहियूं, हिकिड़ो एंडोमेंट असां इन लाइ ठाहियो आहे त जीअं इन जा पैसा जेके मिलंदा रहनि असांजो उन मां उहो सिलसिलो हलंदो रहे। 2 एंडोमेंट इदारे जे मुलाज़िमनि लाइ आहिनि ऐं मां बिल्कुलु इहा ॻाल्हि फ़ख़्र सां चवां थो, हर इदारे में मसइला आहिनि। असांजे इदारे में ख़ासि तौर ते मुलाज़िमनि जे तरक़ियुनि जो वॾो मसइलो आहे, छाकाणि त असां वटि जेके रूल्स ठहिया उन में कुझु प्रॉब्लम्स आहिनि, तरक़ियूं रुकियल आहिनि। पर सहूलियतुनि जे ख़्याल खां मां दावा सां थो चवां, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे इदारे जो मुलाज़िम जेको आहे उनखे PIA जेतिरियूं सहूलियतूं हासिलु आहिनि। माना कंहिं इदारे में सरकारी में एतिरियूं सहूलियतूं न हूंदियूं, क्लर्कनि जे ऑफिसुनि में बि एसियूं लॻियल आहिनि। जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त, ऐं असां जेके पंहिंजे दौर में 2 अहम कम कया आहिनि उहे आहिनि, असां 2 एंडोमेंट ठाहिया आहिनि मुलाज़िमनि लाइ। हिकिड़ो फ़ौती मुलाज़िमनि लाइ असां उन्हनि जे अज़ीज़नि जे सपोर्ट जे लाइ हिकिड़ो फंड क़ाइमु कयो आहे। जॾहिं को मुलाज़िम नौकिरी दौरान मरे थो त उनजे फैमिली जी सपोर्ट कयूं था। ऐं ॿियो, असां मेडिकल रीइंबर्समेंट जो फंड क़ाइमु कयो आहे। ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधी ख़ुशी थींदी त लैंग्वेज अथॉरिटीअ में जेकॾहिं तव्हांजे घर जो को मुलाज़िम, माना मुलाज़िम जो को घर जो को भाती बीमार आहे ऐं हॉस्पिटल चए थी हिन ते 6 लख ख़र्चु ईंदो, त असां उनखे 3 लख एडवांस में ॾींदा आहियूं ऐं उहो एडवांस हिकु ॾींहं में मिलंदो आहे। तव्हां सुबुह जो दरख़्वास्त ॾियो, शाम ताईं तव्हांखे चेक मिलंदो आहे। तंहिं करे मां सम्झां थो त हीअ हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे जेका असांजे मुलाज़िमनि या अमले जे लाइ हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि बि आहे, उनजे लाइ सपोर्ट बि आहे। इहे ॿियूं केतिरियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि। असां सेंटर्स खां अलावा जेको कुझु गुज़िरियल पूरो महीनो फेबरवरी जो सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली बणाइण लाइ मुहिम हलाई, मां सम्झां थो उहा मुहिम तव्हां सभिनी विटनेस कई। उनजो ही जेको न्यूज़ लेटर आहे उहो बि गवाह आहे। असांजी पूरी ख़्वाहिश आहे, इहो असांजो ख़्वाबु आहे, असांजी इहा कोशिशि आहे त असां कीअं बि करे सिंधीअ खे ऐं पाकिस्तान जे ॿियनि ॿोलियुनि खे, पंजाबीअ खे, बलोची खे, पश्तो खे, सराइकीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ पंहिंजे हिसे जी जेको कुवत आहे, पंहिंजे हिसे जी जेका सघ आहे उनखे इस्तेमालु कयूं। ऐं इहो जेको उन्हनि जो राइट आहे तारीख़ी, उहो ॾियारण लाइ असां मदद जेका आहे पंहिंजे आलिमनि खां, पंहिंजे MNAs खां, पंहिंजे सेनेटर्स खां वठूं। ऐं जॾहिं पुंजो साहिबु सेनेटर थियो त मूं पहिरें ॾींहुं उनखे गुज़ारिश कई त
त तव्हां में सभिनी जा कम हूंदा, असांजो फ़क़ति हिकिड़ो कमु आहे त सेनेट में सिंधी ॿोलीअ समेत पाकिस्तान जे समूरनि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली बणाइण जो बिल तव्हां पेश कंदो ऐं उहा अञा हिन ॻाल्हि ते क़ाइमु आहे। असां गुज़िरियल महीने इस्लामाबाद में बि कॉन्फ्रेंस कई हुई, रज़ा रब्बानी साहिबु हुन में आया हुआ, ॿिया ॿ अहम माण्हू आया हुआ सभिनी ॿोलियुनि जा। असांजी कोशिशि हुई त असां तॾहिं इनिशिएट कयूं, पर मुल्की हालतूं अहिड़ियूं हुयूं जो शायदि हुनजो फ़ाइदो न पए हा, पर असांजो इहो ख़्वाबु आहे त असां हिन साल कंहिं तरह सां हिनखे अॻिते खणी वञूं ऐं कंहिं तरह सां इहो पंहिंजो हक़ हासिलु कयूं। वेंदे वेंदे आख़िरी ॻाल्हि त कुझु ॾींहंनि खां ज़ारा इल्मी अदबी सरगर्मियुनि जे हवाले सां हिकिड़ी बहस हले पियो त इहे छो पियूं थियनि, न थियणु खपनि। मां सम्झां थो त असां सभिनी खे गॾिजी मोरे वाक़े जी मज़मत ज़रूरु करणु घुरिजे। इहो वाक़ियो न थियणु खपंदो, इहो तमामु हिकिड़ो ॾुख जो लम्हो आहे, माना असां सभिनी जे लाइ जेके बि हिते मौजूदु आहियूं, जेके हिते मौजूदु न आहियूं। ऐं सबबु इहो आहे त ज़ाहिरा सिंध हिकिड़ी अदम तशदुद जी ज़मीन आहे। असांजे वॾनि शाह लतीफ़ खां वठी साईं GM सैद ताईं, रसूल बशपली जे ताईं सभिनी तशदुद खे रद्द कयो आहे, अमन जी ॻाल्हि कई आहे। तंहिं करे ज़रा इहो असां अमन सभिनी खां चाहियूं था, सभिनी धुरियुनि में असांजी तवक़ो आहे त उहे महिरबानी करे तशदुद जो रस्तो बंदि कनि, माण्हुनि खे इंसाफ़, उन्हनि खे जीअण में मदद कनि, उन्हनि खे लाइ आसानी पैदा कनि। ऐं इन वाक़े खां पोइ जेको कुझु थियो उहो अञा वधीक ॾुखो ईंदड़ो, जिते ज़ारा सॼी सिंध ॾुखोयल आहे। तंहिं करे असां हिन मौक़े ते, हीअ त हूअ सॼी इल्मी तक़रीब आहे, इल्मी सरगर्मी आहे जेका ज़ारा हूअं बि सिंधी ॿोलीअ जे लाइ आहे ऐं ॿोली असांजी माउ आहे। ऐं मां नथो सम्झां त माउ सां मुहबत लाइ वरी कंहिंखां सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत हूंदी आहे, पर असां बहरहाल इन सोग वारी सूरत हाल खे नज़र में रखंदे हिन कॉन्फ्रेंस जो जेको मूसीक़ी वारो पोर्शन आहे उनखे मुअतिल कयो आहे, उनखे ख़तमु कयो आहे। अलबत्ता इल्मी तक़रीबूं जारी रहंदियूं। तव्हांजी महिरबानी।